सॼी सिंध जिया गंबट शहर में बहरिया टाउन में तारीख़ी ॻोठनि खे मिसमार करण खिलाफ़ सियासी समाजी धुरिन जो एहतिजाज जारी है। उन्हनि जो वधीक छा चवणु आहे, अचो त उनको पुछूं। हज़ारे साल पुरमन क़दीमी ज़मीनूं जेके सिंध जे मारवड़नि जूं धरतियूं उन्हनि खे गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ा कया पिया वञनि। उहे डीएशे हुजे, बहरिया टाउन हुजे, ज़ुल्फ़िकाराबाद इठता हुजे या कमांडर जेको आहे सो टाउन हुजे, असीं सिंध जा गैरतमंद माण्हू उन्हनि टोटली गैर क़ानूनी मनसूबनि खे रद्द था कयूं। निटण समय असां एहतिजाजी सूरत में पुरमन अंदाज़ में जेको असां रोडनि रस्तनि ते आहियूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी धरती माउ जी मालिकी लाइ आहियां। असां तमामु वॾी ज़्यादती पई थिए सिंध जे अंदरि। सिंध जा हुक्मरान पीपल्स पार्टी ऐं जेको आहे सो बहरिया टाउन जो जेको माफ़िया डॉन आहे मलक रियाद, जेको सिंध जे आबादियुनि ते हमला करे सिंध जे आबादियुनि खे ख़तमु करणु चाहे थो। असां पंहिंजे सिंध धरती ख़ातिर जेको आहे सो गॾिजिया आहियूं। ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जेको बहरिया टाउन जे सिलसिले में हिकिड़ी कब्ज़ा माफ़िया हिकु रियाज़ मलक आहे, जेको सिंध जे असलोकी रहाकुनि खे दरबदर करे ऐं उते बिल्डिंगूं तयारु कयूं थियूं वञनि। तो जो जेके सियासी समाजियूं धुरियूं इहे मैसेज ॾियनि त सिंध असांजी माउ आहे ऐं असांखे गॾियल जदोजहद करणु, पंहिंजा जेके बि वेशा विसाण खपनि ऐं गॾियल जदोजहद करणु खपे। समाजी धुरिन एहतिजाज कंदे वक़्त जे हुक्मरान खां घुर कई आहे त सिंध जा तारीख़ी ॻोठ मिसमार करण खां बचाया वञनि ऐं सिंध जा हुक्मरान जेके आलाए वञनि ताईं सिंधी माण्हुनि जे वोटनि ते अचे ऐवाननि जा मज़ा माणनि था। ख़ुसूसन पीपल्स पार्टी को घुर कई त हिननि ॻोठनि खे बचाए वञे ऐं बहरिया टाउन जे डॉन रियाज़ मलक ते केस दाख़िल करे अवाम ऐं बेचैनी दूर कई वञे। कैमरामैन GM भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़, गंबट।